अबू बकर भी हो नाग हो एक माशूक जा आशिक गई अबू बकर भी हो नाग भी हो माशूक जा आशिक गई सिद्दीक कयो परे खटनी हजी बाजी नागन गई अबू बकर होई नाग भी हो हीरा माशूक जा आशिक गई इंशाअल्लाह ताला ॿुधंदो आहे कि मज़ो ईंदो मोहबत सां ॿुधिजो असांखे दुआ सां नवाज़ींदा ऐं जेकॾहिं असांजी रात तव्हांखे पसंदि अचे त पंहिंजे दोस्तनि सां शेयर कंदा पूरो एल्बम आहे दिलि चाहियो त काफ़ी अरसे खां बाद में मूं हिकु फ़ैसिलो कयो त पूरो हिकु एल्बम रिकॉर्ड कयो STS स्टूडियो में छो त हुन खां पहिरियां जी नात आई मुंहिंजी जीअं ज़ोर गुल में गुलाब गुल काफ़ी आहे उन खां अलावा सभु को सुठो वसे थो काफ़ी नात खान बि ॻायो आहे पर मूं बि हिकिड़ी कोशिशि कई आहे वधीक तव्हांजी जेकी राय आहे तव्हांजे जेके कमेंट्स आहिनि उहो मां पढ़ियमि तव्हांजी मोहबतनि जो मां शुक्रगुज़ार आहियां सो उहा नात मां कयमि ऐं काफ़ी दोस्त हुन नात खे पसंदि कयो सो दिलि चाहियो त जेके असांजा शाइर बुज़ुर्ग शाइर जेके थी गुज़रिया हाजी गुलाम नबी मैसर साहिबु आहिनि या ॿिया जेके शाइर आहिनि उन्हनि जी शाइरी जीअं हाफ़िज़ गुलाम क़दर साहिबु ॿुधाए रहियो आहे त उनजी शाइरी माना हिकिड़ो अंदाज़ जेको नात खान पढ़ंदो आहे पर ख़बर पइजी वेंदी आहे त मैसर शाइरी पढ़ी वञे पई सादरा ऐं सोलाना जो इस्तेमालु त उन में एल्बम में मां ॿुधाईंदो वञां त जेको आहे सो नात आहे तमामु मशहूरु ज़माने कलाम मुंहिंजे ख़्याल में त जेके नात ॿुधंदड़ आहिनि जेके इश्क रखनि था उनखे ख़बर हूंदी अबू बकर भी हो ऐं नाग भी हो हिकु माशूक जा आशिक भई तो पुराणी आहे थोरो ज़हन में हिकु माशूक जा आशिक भई सो जॾहिं असां रस्ते में असां पाण में डिस्कस कंदा अचूं पिया त मूं गुलाम क़दर साहिब मां इहो चयो त जेकॾहिं पाण नात कयूं था त हिन में कुझु नयो अंदाज़ पेश कयो असां जेके नात हाजी गुलाम मैसर साहिबु आहे लीमो फ़क़ीर आहे या मिसाल ॻाल्हि आहे जानन फ़क़ीर उन्होंने नात पढ़ी पंहिंजे अंदाज़ में घोड़नि जे अंदाज़ में जेको पुराणो हिकिड़ो स्टाइल आहे सो मूं इहो चयो त हिकिड़ी नात इहो ई पाण रिकॉर्ड कयूं था पर हिकिड़ी चेंजिंग हुजे हुन चेंजिंग गुल जी असां मलिका जी ख़ुशबू गुलाब जी गुल जी पंहिंजी ख़ुशबू आहे चमेली जी जानन फ़क़ीर कंहिं ॿी मां किताब कंदा आहिनि ऐं बचे बि वॾी ॻाल्हि आहे असां हुनजे साम्हूं कुझु बि कोन आहे वरी नंढड़ी कोशिशि आहे इंशाअल्लाह ताला पसंदि ईंदी असल में मां ॿिनि दौरान दोस्त खे ॾिसनि पिया जेको वेठा आहियूं सो सिलेक्शन बि हले पई हिकिड़ी कचहरी बि हले पई दोहिड़ा बि पुराणा जेके आहिनि उहे बि गॾु करे हुनखे हिकिड़ो नयो अंदाज़ में पेश कयूं था नात ई आहे अबू बकर भी होई नाग भी हो हिकु आशिक जा हिकु माशूक जा आशिक भई असली त इहा आहे मां माना हिकिड़ी दिलि चए पई त हिनखे माना चेंज कयो मैसर साहिब जो त हिनखे जेके चेंज कयो हिकिड़े नए अंदाज़ में जीअं माना पाण खे उन में कीअं तव्हां छा था चेंज कयोसि चेंज कजेसि अबू बकर बे होई नाग हो एक माशूक जा आशिक तमामु ज़बरदस्त ऐं सची ॻाल्हि आहे जंहिं महिल इहा धुन तव्हां पढ़ी त सच में माना ईअं करंट लॻी आहे सची ॻाल्हि आहे ऐं कोशिशि कयूं था हिकिड़ो काफ़ी जो पूरो वेंदो अचे जंहिंमें असां जेको चैनल आहे जावेद बि मोराई उन चैनल आहे यूट्यूब ते उनखे सब्सक्राइब बि कयो उन में जेकॾहिं एल्बम पूरो काफ़ी जो ऐं पूरो मैसर सां
वाह उन जो उनवान इहो हुजे में एतिरी खंड हुजे वाह उन में जेकॾहिं मुंहिंजो ज़हन कमु करे पियो उन जो उनवान इहो हुजे त खण कलम कागज़ में वाह। इहो ॾाढो सुठो आहे स्पीकिंग वारा आहिनि जो सम्झनि था पाकिस्तान खां ॿाहिरि जेके ख़ासि करे दुबई वारा या सऊदी वारा उनखे घणो पसंदि कंदा आहिनि शाइरी खे त उन लाइ ख़ासि तोहफ़ो हूंदो ऐं हींअर असां रिकॉर्डिंग लाइ वेठा आहियूं इनशाला रिकॉर्डिंग स्टार्ट कयूं था ऐं मुंहिंजो ॿुधाईंदो वञा त हिकिड़ो सॼो एल्बम जेको आहे SDS स्टूडियो में मोरो में उन में मां रिकॉर्डिंग करण वारो आहियां छो त मूं पहिरां हिकिड़ो सोच रखी त रमज़ान में मुंहिंजी ॿ नातूं आहियूं मूं सोचियो त इहो जॾहिं असां अपलोड कयूं उन खां मोट कहिड़ी मिले थी तमामु सुठी मोट मिली दोस्तनि जो चवणु हूंदो त हिकिड़ो ज़िक्र खां ऐं डफ खां बग़ैर असांखे कुझु नातूं ॿुधायो त उन्हनि खे मां कमेंट्स मां ज़रूरु सभिनी जा कमेंट्स पढ़ंदो आहियां सो उन्हनि जे कमेंट्स खे मद्देनज़र रखे मां ॿ नातूं कयूं हाणे अॼु आयो आहियां त कोशिशि आहे पूरो एल्बम पर एल्बम में कुझु 15 नातूं मां तव्हांखे इंशाअल्लाह ताला तव्हांखे भरपूर मदद मिलंदी छो त असां सभिनी खां गॾोगॾु तव्हां असांजी सिंध जा महबूब आहियो वाह, वाह, सां मोहबत करे थी इहे बि सरकार जी अदा आहे जो शइ जी क़िस्मत सां मोहबत सरकार जा कदम जेको कुझु आहिनि सरकार इंशाअल्लाह उन जे सदके तव्हांखे पसंदि ईंदो सना सुहिणी बि आहे हिन हिन वक़्तु जेको आहे सो तव्हां सां असां निजा रखंदासीं इन करे त राति जो घड़ी आहे ठीकु आहे त काफ़ी टाइम गुज़री चुको आहे सो दिलि चए थो हाणे रिकॉर्डिंग जेको आहे अबू बकर बि हो ऐं नाम बि हो रिकॉर्डिंग असां कयूं था इनशाला तव्हांखे ॿिनि ॾींहंनि जे अंदरि मुंहिंजो जेको